पाकिस्तानी सिंगर मलकमार भी जीअं त मुंहिंजो न्यू एल्बम अची रहियो आहे तमन्ना प्रोडक्शन जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि ज़फर जाफ़री साहब, सलाह चनू साहब, जंहिंजा चीफ सिलेक्शन शायर आहिनि साहब खान उमरानी साहब, शिराज मक्सी साहब, गोठ गुल मोहम्मद चचन वारो, रावत जमाली साहब ऐं सिलेक्शन शायर आहिनि हयात दस्ती साहब, कदीर जाफ़री साहब, फ़कीर गुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी साहब, बिलावल बिरोई साहब, ताउन कंदड़ आहिनि हुसैन बख्श उमरानी साहब, शरीफ खासकली साहब। प्रोड्यूसर सां राब्ते लाइ 030636464586। मां उमेद थी कयां त ही मुंहिंजो एल्बम तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदो। ॾिसण न विसारींदा, दुआनि में यादि।